नाज़िक कंदकोट शहर के ममताज़ पाड़े में गंदे नाले जो पानी रोड रस्ता पानी हेठि अची विया आहिनि, जंहिं सबबि रहवासी सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था कुदरतुल्ला मीराणी जी हीअ रिपोर्ट। असीं मौजूद आहियूं कंदकोट जे ममताज़ माले में, जिते घरनि में पानी दाख़िल थिए थो, ड्रेनेज सिस्टम में का बि सफ़ाई वग़ैरह कोन्हे। हिते जे मोहल्ले वारनि एहतिजाज कयो आहे। असीं उन खां पुछंदासीं उनजो कहिड़ो मुतालबो आहे। करे क्लास जे मथो बीठो, क्लास बि डथल आहे ऐं मुंहिंजे घर में पानी आहे। ॾिसण वारा ॾिसी आया आहिनि, पानी में खाधो पीतो उते आहे, का गुंह जो पानी आहे, बीमार छा या कीअं छा। जो बाल बच्चा अचनि असांजा उन में बाल किरी पिया आहिनि, काफ़ी नुक़सानु थियो आहे हिते। जेको मोटरसाइकिल अचे थो काफ़ी इंसान किरी पिया। महिरबानी करे रोड ठाहिजो। को निमाज़ अचे थो, निमाज़ को कुरड़ आहे, को बुज़ुर्ग आहे, को कीअं अचे थो, उहो टपी नथो सघे। महिरबानी करे असांखे नाली रोड रस्ता ठाहिजो। असांखे नालियूं ऐं रोड रस्ता जेके अंदरि ठाराइण न वञनि, ग़रीबनि जे घरनि जे अंदरि पाणी वञी रहियो आहे। असांजो DC साहब खां इहो ई मुतालबो आहे, सिंध हुकूमत खां इहो ई असांजो मुतालबो आहे ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह खां इहो ई मुतालबो आहे। ख़ुदा रा असांखे नालियूं ऐं रोड रस्ता भला ठाराए ॾिना वञनि। हीअ जेको नालियूं जेको ठहियूं आहिनि, इहे बि नाकारा ठहियूं आहिनि। मटीरियल जेको आहे त हुन में सही इस्तेमालु न थियो आहे, उहे नालियूं बि नाकारा थियूं आहिनि। असांखे ख़ुदा रा रोड ऐं रस्ता नालियूं जेके सुठा ठाराइनि, जीअं हिन मासूम बचड़ा हिन रोडनि रस्तनि ते पंहिंजी तालीम जे लाइ वञी सघनि ऐं मस्जिद वञी सघनि। ऐं बुज़ुर्गनि खे जेको आहे निमाज़ में तकलीफ़ आहे, असां वटि मस्जिद आहे हिकिड़ी 500 माण्हुनि में जुमो थींदो आहे, उहा सफ़ा मस्जिद जुमेवार ॾींहुं जेको आहे घिटी ख़राबु हूंदी आहे। ख़ुदा रा असांखे रोड ऐं रस्ता ठाराए ॾिना वञनि, जीअं असांजा जेके मासूम बच्चा आहिनि सुख जो साह खणनि ऐं सुठे नमूने सां पंहिंजे स्कूल तालीम वञी सघनि।